जामशोरो लाइव स्टॉक खाते ऐं प्लानिंग खाते जे सहकार सां जानवरनि में पखिड़जंदड़ मुख़्तलिफ़ बीमारियुनि ऐं जानवरनि मां इंसाननि में मुंतक़िल थींदड़ बीमारियुनि जे हवाले सां हिकु तरबियती आगाही सेमिनार कोटड़ी मलिक शाहनवाज़ खान जे फार्म हाउस ते मुनक़िद कयो वियो। सेमिनार में डायरेक्टर लाइव स्टॉक हैदराबाद हिज़्बुल्लाह भुट्टो, डायरेक्टर प्लानिंग डॉक्टर अली अख्तर शाहानी, एग्जीक्यूटिव डायरेक्टर डॉक्टर रफीक अहमद मेमण, एडिशनल डायरेक्टर डॉक्टर असगर अली मेमण, एडिशनल डायरेक्टर असलम मेमण, डिप्टी डायरेक्टर पोल्ट्री प्रोडक्शन जामशोरो डॉक्टर सज्जाद अहमद सिद्दीकी, डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक जामशोरो डॉक्टर निजामुद्दीन जमाली, डॉक्टर शाहनवाज फाजलानी, डॉक्टर गुलाम अब्बास पीरजादो, डॉक्टर रियाज अहमद चन्ना, डॉक्टर अमजद अली लेडी विटनरी, डॉक्टर जमीला जतोई, डॉक्टर नाहिद बलोच, डॉक्टर रेशमा लाइव स्टॉक जे लाॻापियल अमलदारनि समेत चौपाए मालिकनि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार में लाइव स्टॉक खाते जे ऑफिसरनि चौपाए मालिकनि खे आगाही ॾींदे ॿुधायो त चौपाए माल खे सर्द मौसम में जानवरनि खे ॾिनल खाद खुराक बाबति आगाही ॾिनी, जंहिंमें कांगो वायरस, ख़ारिश, ज़ुकाम, खंघ खां बचाव बाबति चौपाए माल जे मालिकनि खे थधि जी मौसम में जानवरनि खे मिलंदड़ ग़िज़ाइत जे हवाले सां आगाही ॾिनी त जीअं जानवरनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाए सघिजे। सेमिनार में आयल चौपाए माल जे मालिकनि हिन तरबियती प्रोग्राम जे इनकाद जो क्रेडिट लाइव स्टॉक खाते खे ॾिनो ऐं चयो त अहिड़नि प्रोग्रामनि ज़रिए जानवरनि खे मूज़ी मर्ज़नि खां बचाए सघिजे थो, उन्हनि जो बर वक़्तु इलाज बि मुमकिन थींदो, जंहिंसां असांजा जानवर बि सेहतमंद रहंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची